बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक ऐं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति बिटाई साईं जी अमर सेट सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासीं ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां। त हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेका मौसम जी तब्दीली आई आहे, उन मौसम जी तब्दीली जे करे अपर रेस्पिरेटरी या जेके मथियूं साह जो सिरिश्तो आहे ऐं हेठियूं या लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन आहिनि, उन हवाले सां त कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स या एलर्जीज़ हिन मौसम में थी सघनि था ऐं इन्हनि मौसम जी तब्दीली जे करे जेकी प्रॉब्लम्स या जेके बीमारियूं या जेके एलर्जीज़ या इन्फेक्शन्स थी सघनि था, उन्हनि खां असां कहिड़े तरीक़े सां पाण पंहिंजे ॿारनि खे प्रिवेंट करे सघूं था। ऐं उन्हनि ॿारनि खे जेके स्कूल गोइंग आहिनि, ज़ाहिर त हिन वक़्तु असांजा नंढड़ा ॿार बि इवन अढाईनि खां 3 सालनि जा ॿार जेके आहिनि से प्री नर्सरी जेके क्लासिस आहिनि उन्हनि खे अटेंड कनि था, त उन्हनि ॿारनि जे लाइ कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स ज़रूरी आहिनि जेके उन्हनि खे इन्हनि इन्फेक्शन्स, उन्हनि एलर्जीज़ ऐं उन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ करे सघनि था। छाकाणि त जेकॾहिं इहे ॿार इन्हनि बीमारियुनि में मुब्तला थिया त न सिर्फ़ु उन्हनि ॿारनि खे बल्कि उहा पूरी फैमिली जिते उहे ॿार रहनि था उहा सॼी डिस्टर्ब थिए थी। सो बहितर इहो ई आहे त उन्हनि ॿारनि खे जेके इन्हनि मुज़ी बीमारियुनि जो शिकार थी सघनि था, ख़ासि करे हिन मौसम जे असरात जे करे, उन्हनि बीमारियुनि खां उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असां बचाए सघूं था, इन ते गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत अॼु मूंसां गॾु आहे स्टूडियो में, उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जाम शुरू में, ऐं ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर आहिनि डॉक्टर ख़ुदा बख़्श साहब। अस्सलाम वालेकुम साईं। ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मौसम जी तब्दीली आई आहे, यकीनन तव्हांखे उन तब्दीली जा असरात नज़र अचनि था। थोरी घणी हल्की फुल्की खंघि ऐं कपिड़नि जो जेको तव्हां ज़ाहिर आहे त मौसम जी तब्दीली जे करे चेंज कयो आहे, कोट वोट पाता आहिनि। सो इहे मौसम जूं तब्दीलियूं असांजे ॿारनि ते असरअंदाज़ थींदियूं। कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स जेके आहिनि से हिन मौसम जे करे ॿारनि खे फेस करणा पवंदा? साईं वॾी महिरबानी। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त ॿार ऐं वॾनि में जेको मेन प्रॉब्लम या डिफरेंस आहे उहो इहो आहे, नंढा ॿार आहिनि उहे एक्सपोज़ हूंदा आहिनि वॾनि खां, ऐं नंढा ॿार पाण बि घणा ई में रहंदा आहिनि। जिते किथे रहंदा आहिनि त ॿार हिकु घर में 2-2 ॿार हूंदा आहिनि। त जेका मौसम जी जेका तब्दीली हूंदी आहे, जेकॾहिं हिकिड़े वॾे खे लॻे थो त ॿार खे हिकदमि वठी सघे थी, ऐं हिकिड़े ॿार खे मुतासिर करे थी त उनखे हिकदमि ॿिए खे बि लॻी सघे थी। ज़ाहिरी तौर ते ॿार जेको ईंदो तव्हां वटि साईं, खंघि करे थो, ज़ुकाम अची वियो आहे, नक थो वहे, नोज़ी चल रही आहे, कॾहिं कॾहिं सफ़ा नंढो ॿार हूंदो आहे त फीड नथो करे सघे, नक बंदि थो थी वञे, ऐं पोइ परमनेंट कॾहिं कॾहिं थोरो इमरजेंसी या वधीक सूरत ख़राबु थींदी आहे त पोइ सहको साह जी या पासीरो हलणु शुरू थी वेंदियूं आहिनि। त इहे प्रॉब्लम थींदा आहिनि। या एलर्जिक प्रॉब्लम जेके उहे हिन मौसम में विंटर में अची ज़्यादा ट्रिगर थींदा आहिनि। त माना पेरेंट्स ईंदा आहिनि त साईं पहिरीं ॿारु सही हो, हाणे अची वियो छो त हिन खंघि थी, सॼो साल कोन हुई, त उहे एलर्जिक प्रॉब्लम फ्लेयर अप थींदा आहिनि हिन मौसम में। नॉर्मली इहे जेके प्रॉब्लम्स आहिनि जिन खे असां वायरल प्रॉब्लम्स चऊं था, इन्हनि वायरल प्रॉब्लम्स में कोशिशि इहा ई हूंदी आहे त जिन ॿारनि खे प्रॉब्लम्स थियनि था त उन्हनि जी फैमिलीज़ उन्हनि खे सेल्फ मेडिकेशन कराए छॾींदी आहे। त उनजे हवाले सां तव्हां छा था चओ त इहा सेल्फ मेडिकेशन जेका उन्हनि खे कराइण जी ज़रूरत पए थी, उन जी ज़रूरत आहे? साईं बिल्कुलु न, ईअं न आहे। ॾिसो हाणे पाण ॻाल्हि कई थी वायरलनेस, माना ईअं सम्झो त मौसमी मसइला आहिनि। मौसम जे कुझु ॾींहं ताईं हूंदा आहिनि कुझु मसइला, जंहिंमें ॿार खे नक हले थो, ज़ुकाम हले थो, त का वॾी ॻाल्हि त कान्हे, ठीकु आहे। हिकिड़ी मौसमी चेंजिस आहे, उहा बॉडी में चेंजिस ईंदियूं आहिनि। जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त माण्हू एडॉप्ट कंदो आहे शयुनि खे, ईअं ई ॻाल्हियूं आहिनि। हाणे मसइलो इहो हूंदो आहे त असांजो ॿारु जेकॾहिं खंघि करे थो त पेशेंट वरी थींदो आहे, यानी की खंघि आहे। खंघि एक्चुअली नेचर में ॾिसिजे त उहो हिकिड़ो प्रोटेक्शन आहे, तव्हांजे साह जी नाली खे उहो मदद करे थो त जेकॾहिं को कचिरो वग़ैरह अचे थो उनखे साफ़ु करे। पर असां उन जेकॾहिं को वायरल आहे उन में बि कोशिशि कंदा आहियूं त खंघि जी दवा ॾियूं, ऐं रिकमेंडेशन जेके बि आहिनि 6 साल खां घटि का बि एंटी एलर्जिक ऐं कफ जूं सीरप, कफ सीरप न ॾियणा आहिनि असांखे एज़ अ डॉक्टर। ऐं घर वारा जेकॾहिं घर कंहिंमें ॿार खे खंघि थिए थी त उहे बि यूज़ न कनि। ओवर द काउंटर स्टोर तां वठणु या पंहिंजे मुंहुं दवाऊं वठी यूज़ करणु, इहो बिल्कुलु ई उन ॿार खे वधीक प्रॉब्लम में विझनि था। जेको हिकिड़ी सिस्टम जेको हले पियो उनखे डिस्टर्ब कंदा आहिनि, त उनजे करे हू ॿारु वधीक अञा जेको पेचीदगी में अचे थो पोइ त नमूनिया थी सघे थो या रिस्क वधी सघे थो। ऐं ॿियो इहो आहे त अच्छा ठीकु हो स्टोर जूं दवाऊं या जेके आहिनि एलोपैथिक्स, ऐं ॿियो वरी जेके मिथ्स आहिनि असांजा या घर जा टोटका आहिनि उहे यूज़ करणु,
कंहिंखे माखी चटा छॾणु, सीनो बंदि करे छॾणु, इहो बाम लॻाइणु, इहो ॿारनि में बिल्कुलु ई हिकिड़ो, असां इलाही अहिड़ा ॿार ॾिठा आहिनि जेके थोरे हल्को फुल्को नज़लो हुयो उन्हनि खे बाम यूज़ कयो वियो त हू बिल्कुलु हिकिड़े साह बंदि थियण जी कैफ़ियत में एमरजेंसी में अची पेशा थियनि त साईं हाणे वारो कयो असांखे जेको साह जी मशीन ॾियो या साह ऑक्सीजन लॻायो, त उहा जेको मसइलो हुयो ऐं उहो पंहिंजो पाण क्रिएट कयो वियो, सम्झो ईअं सम्झो था। मतिलबु जेकॾहिं इन क़िस्म जी का ट्रीटमेंट कजे थी त उनखे फ़ाइदे ॾियण जे बजाए नुक़सानु नुक़सानु ॾिए थी ऐं उहा उनजा जेके रिएक्शन्स आहिनि उहे ज़ाहिर थियनि था, उन्हनि रिएक्शन्स जे करे उहे वधीक कॉम्प्लिकेशन्स में नंढनि ॿारनि जूं साह जी नालियूं तमामु नंढियूं हूंदियूं आहिनि, ठीकु, उहे का शइ बर्दाश्त न कंदियूं आहिनि, वॾो थी सघे थो उनजो डिफरेंट व्यू आहे बॉडी स्ट्रक्चर थी सघे थो, पोइ या असांजा पुराणा जेके वॾा इस्तेमालु कंदा हुआसीं, वॾे कंहिंखे बाम लॻाईंदासीं सही सही थींदो, उहो हिकिड़ो उहो आहे साह जी नालियूं कंट्रोल। ॿियो आहे उहे ॿार जेके एलर्जिक हुया, थी सघे त उहा एलर्जी हुनजी फ्लेयर थी वञे, ठीकु, त उहे प्रॉब्लम हुनखे वधी वेंदा आहिनि, उन महिल हिकदमि हिकिड़ी सूरत हाल पेचीदा थी वेंदी आहे जेको एमरजेंसी जी। हिन वक़्तु जेकॾहिं कंहिं ॿार खे नज़लो या ज़ुकाम थिए थो त उनजे इलाज या उनजे प्रिवेंटिव मेयर्स जे लाइ कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे? ॾिसो हिकिड़ो सिंपल जेको नज़ल ज़ुकाम थिए थो त ॿारनि में घणो करे दवा यूज़ न करणी हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, ठीकु, ओवर द काउंटर माना कंहिं खां पाड़े वारनि खां घर में ॿी कंहिं वॾे जी दवा यूज़ करे छॾी आहे, नंढनि ॿारनि में बिल्कुलु ई टच करिणो आहे, दवाऊं तमामु घटि इस्तेमालु करणियूं आहिनि, ऐं डॉक्टर साहिबनि वटि जिते वञनि था मोस्टली डॉक्टर बि कोशिशि कंदा त दवाऊं घटि ॾियूं, पर पेरेंट्स इंसिस्ट कंदा साईं दवा त ॾियो भला, खंघ जी दवा ॾियो, सेके जी दवा ॾियो, उन्हनि खे एतिरी दवा जी ज़रूरत न हूंदी आहे। ठीकु, उन दी काउंटर जेकॾहिं असां दवाऊं इस्तेमालु कयूं था, दवाउनि जा पंहिंजा साइड इफेक्ट आहिनि, उहे बि सीने खे असरु कनि था, बिल्कुलु, त उहा जेका हिकिड़ी शइ हुई असांजी डबल थी असांजे ॿार खे वधीक तकलीफ़ ॾिए थी, असांखे इहो एहतियात करणु खपे दवाऊं इस्तेमालु न थियनि। यानी जेकॾहिं तव्हां पंहिंजे पहिरीं त सेल्फ मेडिकेशन करण जी ज़रूरत ई कोन्हे, तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां उन्हनि ॿारनि खे जेकॾहिं का दवा ॾियो था त उहा दवा ॾियण जी ज़रूरत कान्हे, पर जेकॾहिं कंहिं कंसल्टेंट वटि या कंहिं डॉक्टर वटि तव्हां उनखे ॿार खे ॾेखारियो था ऐं उहो रिकमेंड थो करे त हिनखे का दवा न ॾियणी आहे त उनखे बि ज़िद न आहे करिणो त हिनखे का दवा ॾियो या हिनखे, जीअं पेरेंट्स इहो सम्झंदा आहिनि त भई दवा कोन मिली आहे अलाए ॿारड़ो ठीकु थींदो अलाए कोन थींदो, तंहिंजे करे उहो इहो बि डॉक्टर ते ज़ोर रखंदा आहिनि त भई का न का दवा ज़रूरु ॾियो त असांजो ॿारु ठीकु थिए, त इहो करण जी ज़रूरत न आहे। अच्छा, मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर साहिबु, मां हिकु नंढी ब्रेक वठंदुसि, ब्रेक खां वापसि ईंदासीं त मज़ीद गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि अॼु डॉक्टर ख़ुदाबख़्श, पाण कंसल्टेंट पीडियाट्रिशियन ऐं न्यूनेटोलॉजिस्ट आहिनि, यानी ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर। डॉक्टर साहिबु, हिन मौसम जे हवाले सां वैक्सीन जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त वैक्सीन असांजे ॿारनि खे केतिरे हद ताईं इन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघंदियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन खां वैक्सीन असांजे ॿारनि खे महफ़ूज़ रखी सघे थी? साईं ॾिसो, वैक्सीन त तमामु असांखे जीअं ख़बर आहे कि बेसिक हिकिड़ी ॿार जी हिकिड़ो हक़ु आहे जेको असां हमेशह ॾींदा आहियूं उन्हनि खे, ठीकु, जेका उमूमन एज वाइज़ जेका 15 महीननि ताईं तक़रीबन बेसिक जेका बुनियादी वैक्सीन जो जेको शेड्यूल आहे उहो पूरो थी वेंदो आहे, यानी पैदाइश खां वठी 15 महीननि ताईं। 15 महीने ताईं मोस्टली, अच्छा पोइ कुझु एक्स्ट्रा एडिड बूस्टर लॻंदा आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकॾहिं असां माना साह जी तकलीफ़ या नमूनिया जी ॻाल्हि कयूं त हुन में तमामु ॿ क़िस्म बहितरीनु क़िस्म जूं वैक्सीन जेके असांजे कॉमन EPI शेड्यूल में इंक्लूडेड आहिनि, जंहिंमें हिकिड़ो नीमोकोकल जेको नमूनिया जो ख़ासि आहे, बिल्कुलु, उहो तव्हांजा 3 डोज़ लॻंदा आहिनि ॿार खे 6 हफ़्ते में, 10 हफ़्ते में ऐं 14 हफ़्ते में, ठीकु, ऐं उन सां गॾु हीमोफिलस इन्फ्लुएंजा टाइप बी जेको पाण नमूनिया कराईंदो आहे ऐं उन सां गॾु ॿिया मसइला बि कराईंदो आहे, उनजी वैक्सीन उहा बि तव्हांखे ॿार खे 10 हफ़्ता 6 हफ़्ता 10 हफ़्ता ऐं 14 हफ़्ते में लॻे थी, त माना बहितरीनु क़िस्म जो जेको आहे न हिकिड़ो प्रोटेक्शन इहो पैदा थिए थो। ठीकु आहे, ऐं इहो हाणे क्लेम कयो वियो आहे त जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि जेके वैक्सीन कराइनि थियूं त उन्हनि में नमूनिया जो रिस्क इलाही घटि थी वियो आहे, उहे हेॾनि कम में सक्सेस थी विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह असां बि कुझु हद ताईं बहितर माना हिनखे कंट्रोल करे विया आहियूं, पर अञा हिननि जा असां वटि गैप्स आहिनि। ठीकु, ॿियो जेको इम्पॉर्टेंट फैक्टर आहे उहो आहे ब्रेस्ट फीडिंग, माउ जो थञ, उन जे बि एॾो ई हुनजे बराबरि माना असरु आहे जेको नमूनिया खां बचाए थो, छो त हिकिड़ी खुराक त आई आहे जेका असां पाण खीर करे ॾियूं था, पर उन सां गॾु जेके हुनमें एंटीबॉडीज़ आहिनि ऐं जेके इम्यूनोग्लोबिन्स आहिनि जेके नमूनिया खे बचाइण या कंहिं बि क़िस्म जे ॿार जी इन्फेक्शन खे बचाइण तमामु घणा हेल्पफुल हूंदा आहिनि। असां ॾिसंदा रहंदा आहियूं जेके ॿार माउ जे थञ ते न आहिनि ऐं जेके वरी बोतल पीअनि था, जेके माउ जे थञ ते हूंदा आहिनि उनखे नमूनिया थियण जा तमामु घणा घटि चांस आहिनि, ऐं जेके बोतल ते हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक चांस हूंदो आहे, ऐं उहा जेकॾहिं अलाह न करे ॿिन्ही ॿारनि मां कंहिंखे इन्फेक्शन थी थो वञे त जेको माउ जे थञ ते हूंदो आहे इन्फेक्शन उनजो बहितर ऐं जल्दी कंट्रोल थी वेंदो आहे, ॿार खे तकलीफ़ घटि ईंदी आहे,
उनजे मुक़ाबले में जेकॾहिं ॿारु डॿे वारो खीरु या फीडर पीए थो त उन ॿार खे तकलीफ़ वधीक रहंदी आहे ऐं उहो कॉम्प्लिकेशन वधीक हले। मक़सदु आहे त माउ जे खीर में जेका न सिर्फ़ु नमूनिया जे ख़िलाफ़ जेके जुज़ा मौजूदु आहिनि बल्कि इलाही ॿियनि बीमारियुनि जी इम्यूनिटी जेका आहे उनजी जेका क़ुवत मुदाफ़ियत आहे ॿार जी उनखे बूस्ट करण जे लाइ माउ जो खीरु तमामु वॾो रोल प्ले करे थो, ईअं चवणु चाहियां। बिल्कुलु। पोइ असां वटि हिन वक़्तु तव्हांजे ख़्याल में, तव्हां छाकाणि त पीडियाट्रिशियन आहियो, ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर आहियो, तव्हां वटि इन हवाले सां ॿार बि ईंदा हूंदा, उन्हनि जा पेरेंट्स यानी माहिरूं बि ईंदियूं हूंदियूं, त हिन वक़्तु इहो रुझान असां वटि घटि आहे, हिन हवाले सां छा चवंदो? हा बिल्कुलु, असां ॾिठो आहे प्रैक्टिकली त इहे शयूं आहिनि त माउ जो थञ पीअणु घटि थी वियो आहे। मुख़्तलिफ़ सबब जा ॿुधाइनि था, पेरेंट्स खीरु नथो अचे या मदर जेका आहे वर्किंग आहे। पर इन्हनि सभिनी कंडीशन खे जॾहिं असां जंहिं पेशेंट खे नियर बाए फॉलो कयूं था उनखे ॾिसूं था ऐं जिन खे असां कयूं था चऊं था त तव्हां खीरु पीआरियो, असां पंहिंजी फैमिली में ॾिसूं था त जेके असां हू थोरी कोशिशि कनि था ऐं सक्सेस थी था वञनि, इन में का बि मुश्किलात न आहे। थोरी कोशिशि सां मुश्किलात न थिए ऐं ॿार खे असां ॾिसंदा रहंदा जॾहिं हुनखे प्रैक्टिकली ॿार खे ॾेखारियूं था, तव्हां मशरा हणो तव्हां ॿार खे ॾिसो त उहो फील कनि था त वाक़ई त तव्हां डॉक्टर साहिबु सही चयो त हीअ माना ब्रेस्ट फीडिंग सां हिकिड़ो माना तमामु बहितरीनु अमल पियो थिए जेको पहिरीं असां शायदि मिस पिया कयूं। फस्ट क्लास। त आउं सम्झां थो त असां वटि जेकॾहिं रूरल एरियाज़ में जेकॾहिं नज़र असां विझूं था त असां उहे ॾिसूं था त उहे माहिरूं जिन जा ॿार नंढड़ा ॿार आहिनि जेके थञ ते आहिनि या खीर ते आहिनि, माउ जे खीर ते आहिनि, उन्हनि खे त उन्हनि जी माहिरूं जेॾीमहिल दिलि चवंदी आहे यानी ब्रेस्ट फीड कराए छॾींदियूं आहिनि ताकी उहो इन्हनि प्रॉब्लम्स खां मुंहिंजो ख़्यालु आहे त जेतिरो थी सघे ओतिरो बची सघनि। ऐं असां ॾिठो बि आहे, शायदि असांजे तजुर्बे में बि आयो आहे त ॿारहाड़ी वारा ॿार असांजे शहरी ॿारनि खां वधीक शायदि इम्यून आहिनि। सही, बिल्कुलु ईअं। एक्चुअली तव्हां ॻाल्हि कई त फीड ऑन डिमांड आहे न, मदर फीड त अवेलेबल आहे, जेॾी महिल ॿार खे डिमांड थिए थी उन महिल तव्हां ॾियो था, ईज़िली अवेलेबल, का उन में का एनर्जी ज़रूरत कोन्हे, को वरी परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे। ऐं पर हू जेका तव्हां कयो था त हिकु त एक्सपेंसिस आहिनि, ख़र्चु थिए थो, तव्हां खीरु वठो था, वरी उनजो ठाहिणु, उनजी मिक़दार जो मसइलो ऐं उनजी सफ़ाई जो मसइलो, इहे तमामु फेस करण खां बहितर इहो आहे त तव्हां मदर जो खीरु उनखे ॾियो त उहो बहितर वधीक। एक्ज़ैक्टली। मूंखे हिकिड़ी जेका इम्पॉर्टेंट शइ आहे उहा इहा आहे त हिन वक़्तु जेको टेम्परेचर आहे उहो जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो तीअं तीअं टेम्परेचर में थोरी घटिताई अचे पई। इन सूरत हाल में जेके नंढड़ा ॿार स्कूल गोइंग ॿार आहिनि उन्हनि खे स्कूल वञणु या स्कूल में रहणु ऐं उते कहिड़े क़िस्म जे प्रिवेंटिव मेयर्स वठण जी ज़रूरत आहे ताकी हू हिन मौसम जे असरात खां महफ़ूज़ रही सघनि? ॾिसो, हिकिड़ो त जनरल शयूं आहिनि, भई ॾिसो जेकॾहिं ॿारु थधि अचे त लाज़मी आहे असांखे वार्म शयूं, सूटर पाइणो आहे या जैकेट पाइणी आहे उहा करणी आहे। ऐं अच्छा ॿियो छा थींदो आहे त असांजो थधि ईंदी आहे त ॿार जो मुंहुं बि धोअणु छॾे ॾींदा आहिनि, हथु धोअण में सी लॻी वेंदो ऐं हिनखे ज़ुकाम थी वेंदो, पाणी न हणोसि ऐं जेको आहे हिनखे पाणी खां परे रखो। एक्चुअली ईअं न आहे, जॾहिं ॿार खे इन्फेक्शन लॻे थो या इवन वायरल लॻे थो, नज़ो ज़ुकाम थिए थो त हू बार बार हथु धोए पंहिंजा, हू बार बार जेको आहे हैंड वॉश करे, फेस वॉश करे पंहिंजो, ताकी उहो जरासीम शेड ऑफ थिए। उनजे बावजूदि छा थींदो आहे त उन पेशेंट उन ॿार खे नार थोरो घणो ज़ुकाम थींदो आहे, विञाइणु छॾे ॾींदा आहिनि, भई हिनखे विञारियो बि न, कपिड़ा बि चेंज न कयो त उहो जरासीम जो वधीक रिस्क ते थी वेंदो आहे। त इहो प्रिवेंट करणु खपे असांखे। बाक़ी हाणे लाज़मी आहे वेंटिलेटेड माहौल हुजे, कंजेशन न हुजे, एयर वेंटिलेशन सही हुजे, स्मोकिंग एरिया न हुजे, इहे बेसिक्स जेके आहिनि उहे शयूं हुजणु खपनि ताकी एटलीस्ट ॿार जी गर्म थधो वधीक आहे टेम्परेचर खे मेंटेन करणु खपे। सही। इहो ॿारनि जी डाइट जे हवाले सां तव्हां सां गुफ़्तगू ज़रूरु कंदुसि त हिन वक़्तु हिन मौसम जी तब्दीली जे करे ॿारनि जी डाइट कहिड़ी हुजणु घुरिजे, पर हिन खां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त हिन सूरत हाल में जॾहिं असांजा ॿार स्कूल गोइंग हुजनि था ऐं जेकॾहिं उन्हनि खे को कॉम्प्लिकेशन या को प्रॉब्लम थिए थो त माइटनि खे कीअं उनखे डायग्नोज़ करण जी ज़रूरत आहे? हीअ एलर्जी आहे या हीअ को इन्फेक्शन आहे या को वायरल इन्फेक्शन आहे? ॾिसो, डायग्नोज़ त थोरो डिफरेंट टर्म आहे, उहो त हाणे डॉक्टर ई कंदो। बहरहाल थोरा सिम्टम शुरू वारा आहिनि, जेकॾहिं नज़लो ज़ुकाम हले थो, ॿार अदरवाइज़ एक्टिव आहे त उनमें का परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे। ऐं सिर्फ़ु कफ आहे त हर भरू उनमें बि परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, कफ आहे सीज़नल हूंदी आहे, 7-8 ॾींहं हलंदी आहे त को अहिड़ो मसइलो कोन्हे। तव्हां माना उनखे ओवर ट्रीट न कयो, को ओवर दवाऊं न ॾियो। ठीकु आहे, प्रॉब्लम जॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हांखे लॻे त यंग चाइल्ड आहे ऐं हुनजो जेकॾहिं साह जी नाली तेज़ धड़कन तेज़ थी वई आहे, साह जी पासीनूं तेज़ हलनि थियूं या पासा लॻनि था, त पोइ पेशेंट खे वरी थियणु खपे, वालदेन खे त प्रॉब्लम आहे। ऐं जेकॾहिं ॿारु खीरु पीअणु छॾे थो ॾे, जेको रेगुलर फीड वठे पियो, घटि फीड करणु छॾे ॾे, उनखे नोट करणु खपे त ठीकु आहे। ॿियो स्पेशली इहो आहे त साह जी रफ़्तार जेकॾहिं ॿार खे लॻे थो त रफ़्तार हुनजी इलाही तेज़ थी हले त ॿारु थोरो बेचैन थो थिए ऐं तव्हांखे जेकॾहिं एडवांस में थिए थो, ॿारु तव्हांखे नीरो लॻे थो, चपकारा था थी वञनि, अहिड़ी का सूरत हाल थिए थी
त पोइ तव्हां फ़ौरन ऐं जेकॾहिं उन सां गॾु वॉमिटिंग वग़ैरह उल्टी वग़ैरह थिए थी या करे मोशन शुरू थी विया आहिनि या बुखार एतिरो हाई ग्रेड आहे जेको घटि बि नथो थिए ऐं यका हले पियो 2 खां 3 ॾींहं यका हले पियो ऐं ॿार उन में बिल्कुलु बेचैन थी वियो आहे या बिल्कुलु जेको आहे गुनूदगी में अची वियो आहे त तव्हांखे फ़ौरन अस्पताल पोइ पुॼणो हूंदो इहे डेंजर साइन असांखे एक्सप्लेन करणो पवंदो। असां वटि कंहिं वक़्त में जेका डायरिया हुई उहा मोस्ट मॉर्टल डिज़ीज़ हुई न, उन में वधि खां वधि ॿारनि में मॉर्टेलिटी थींदी हुई। पोइ वरी आयो त भई नमूनिया जेका आहे सा डायरिया खां वधीक ख़तरनाक बीमारी आहे ऐं उहा उन में मॉर्टेलिटी रेट वधणु शुरू थी वियो। हिन वक़्तु जेकॾहिं कंपेरिज़न असां ॾिसूं था त कहिड़ी बीमारी आहे जंहिंमें मॉर्टेलिटी ॿारनि जी वधीक आहे? डेटा त अञा सेम शो थो करे त नमूनिया इज़ टॉपर किलर। अञा बि नमूनिया किलर यूनिसेफ अञा बि क्लेम करे थो। एवरेज 39 सेकेंड में हिकिड़ो ॿारु, हाणे असां लास्ट 12 नवंबर ते जेको आहे वर्ल्ड नमूनिया डे सेलिब्रेट कयो। अच्छा, ठीकु आहे, उनमें असां डेटा इहा कॉल कई त भई जेको आहे 39 सेकेंड में हिकिड़ो ॿारु यूनिसेफ अकॉर्डिंग यूनिसेफ डाए थिए यानी मिंट खां बि पहिरीं हिकिड़ो ॿारु जेको आहे सो नमूनिया जे करे पूरी दुनिया में। त उनजो मतिलबु इहो आहे त उनमें काफ़ी हद ताईं इम्प्रूवमेंट आई आहे, लेकिन अञा बि असांखे उनमें गैप्स आहिनि जंहिंमें वैक्सीनेशन ऐं ब्रेस्ट फीडिंग अञा अॻिते उन्हनि जो क्लेम बि इहो आहे त असां इन्हनि खे अञा अॻिते आणींदासीं त वी आर वही मच सेफर ज़ोन में असां अची वेंदासीं। किथे असां वटि जेकॾहिं तव्हां खां इन डेटा जे हवाले सां जेकॾहिं गुफ़्तगू कजे त जेका वैक्सीनेशन आहे या EPI जो जेको प्रोग्राम आहे उन EPI जे प्रोग्राम में असांजी परसेंटेज केतिरी हुजे थी ऐं उहा वैक्सीन जेका ॿारनि खे लॻाई वञे थी उनजी एफिकेसी केतिरी आहे? एफिकेसी जेको डेटा जेका शो थिए थी एफिकेसी अकॉर्डिंग टू हुनजे मैन्युफैक्चरर त एफिकेसी सुठी आहे, पर लॻाइण खां पोइ असां वटि परसेंटेज जेको टोटल सिंध जो आहे उहो 39-40% आहे त वैक्सीनेशन मिले थी असांखे, यानी 40%, 60% अञा बि असांजा ॿार जेके ठीकु आहे। त उन लॻ चवण जो मतिलबु त असां वटि 60% अञा गैप आहे त माना असां वटि रिस्क अञा डेथ जो वधीक हूंदो डेफिनेटली। त उनखे शयुनि खे असांखे टेल करण लाइ अञा असांखे कोशिशि कजे। ब्रेस्ट फीडिंग जो भी अगरि 6 मंथ आहे त पोइ शायदि 60% असां ॾियूं था, पर 6 मंथ खां पोइ वरी ब्रेस्ट फीडिंग डिसकंटिन्यू थी वञे त वरी साॻियो 36 ते असां अची था वञूं त माना ॿई रिस्क असांजा 70-60% रिस्क ते आहियूं असां ॿई इन नमूनिया जे करे, इन वैक्सीन ऐं बचाव जो असां वटि अमल कोन्हे। यानी इन जे बचाव जे न हुजण जे करे असां वटि नमूनिया जा केसिस घणो करे वधीक थियनि था ऐं उन्हनि जे करे मॉर्टेलिटी रेट वधी थो वञे। त हाणे जेकॾहिं जिते जिते वैक्सीन मिसाल असां वटि आउं सम्झां ईअं थो जेका फिगर नज़र अचे थी उहा इहा ई आहे त असां वटि काफ़ी इवन रूरल एरियाज़ में या शहरनि में त ऑफकोर्स त वैक्सीनेशन सेंटर्स क़ाइमु आहिनि, पर अञा ताईं उहो शऊर जेको माण्हुनि खे या पब्लिक खे आवाम खे ॿारनि जे लाइ वैक्सीन कराइण जो जेको आहे उहो शायदि असां अञा डेवलप करे कोन सघिया आहियूं। पर जेकॾहिं सपोज़ कयूं था जेकॾहिं किथे लैक आहे इन वैक्सीनेशन जो त उन्हनि ॿारनि खे भला जेकॾहिं माइट जेकॾहिं को थोरो जेके प्रिवेंटिव मेयर्स वठनि त इन्हनि नमूनिया खां बचाइण जे लाइ भला के प्रिवेंटिव मेयर्स वैक्सीन खां अलावा भई ॾिसो उन खां बहितरीनु जेकर वैक्सीन जो हिकिड़ो रोल आहे पंहिंजो उहो मुनफ़रद आहे, उन जे मुक़ाबले में त का शइ कोन्हे। डेफिनेटली हाणे जेका न ॿियो असांजी जा सफ़ाई सुथराई पर्सनल हाइजीन उहा ॿारनि जी ऐं एक्चुअली ॿारु हूंदो आहे अटैच मदर सां, त मदर जी हेल्थ जेका आहे मदर जी हाइजीन बि ॾाढी इंपॉर्टेंट आहे ॿार जे फैक्टर सां। असां अहिड़ा ॿार इलाही ॾिसूं था जेके नमूनिया सां अचनि था, लेकिन रिस्पेक्टर तव्हां पुछो असां पुछंदा आहियूं हमेशह जे ॿार जेकॾहिं ईंदो आहे कफ फ्लू सां त कंहिंखे फैमिली में अफेक्टेड आहे त हमेशह हूंदो आहे त मदर अफेक्टेड आहे मोस्टली या को फैमिली मेंबर ॿियो अफेक्टेड हूंदो आहे। त मक़सदु के पर्सनल हाइजीन ॿार जी हाइजीन इंपॉर्टेंट आहे। सफ़ाई सुथराई हथ बार बार धोअणु, खाधे पीअण खां पहिरीं हथ धोअणु, वॉशरूम जो हथ धोअणु ऐं रोज़ानी हुनखे नीट ऐं क्लीन रखणु, विञाइण सां इहो माना इंपॉर्टेंट हूंदो आहे ॾाढो, त जीअं इन्फेक्शन जो रिस्क घटंदो त नमूनिया जो रिस्क घटि थींदो। पर इहो मदे मुक़ाबिल वैक्सीन जे न आहे, वैक्सीन जा पंहिंजा हिकिड़ा बेनिफिट एक्स्ट्रा आहिनि, उहे तव्हां हिन सां कंपेयर नथा करे सघो। न उहो त डेफिनेटली जेकॾहिं वैक्सीन तव्हां कयो था त उन्हनि खे तव्हां उन बीमारी खां ई महफ़ूज़ करे था छॾियो जेका उनखे लॻे थी। अच्छा, हाणे मूंखे तव्हां छाकाणि त हिकिड़े अहिड़े सिंध जे वॾे इदारे में कमु कयो था ऐं लियाकत यूनिवर्सिटी हिकिड़ो वॾो इदारो आहे सिंध जो जिते मेजॉरिटी मरीज़नि जी न सिर्फ़ु OPD में अचे थी बल्कि इंडोर बि थिए थी। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे तव्हां वटि मरीज़नि जी मौसम जे हवाले सां जेके बीमारियूं आहिनि? बिल्कुलु, हाणे जेकॾहिं असां अॼु राउंड कयो जेको पेशेंट ॾिठा उनमें चेस्ट इन्फेक्शन नमूनिया उहे ॿार, अच्छा स्पेशली इहो त हिकिड़ा यंग चाइल्ड नंढा ॿार, ॿियो जेके ॿिया ॿार पहिरीं हिकिड़ा त न, ॿियो वरी जेके एलर्जी जा मसइला, दमे जा मसइला, एस्थमा वारा उहे फ्लेयर अप थिया आहिनि, जेके वेठा हुया सॼो साल हुनखे उहा तकलीफ़ न थी, हाणे उहो इमरजेंसी में क्लीन कयो आहे उन्हनि।
ऐं उहे ॿार जंहिंखे अलाह न करे कंहिं ॿिया का मसइला अंडरलाइन हुया, जंहिंखे झटकनि जा मसइला हुया, माज़ूरी हुई, अहिड़ा ॿार जेके उहे रिस्क ऑफ इन्फेक्शन में अची विया, छो त उन्हनि जी इम्यूनिटी पहिरीं कंप्रोमाइज़ हुई, फीडिंग जो प्रॉब्लम पहिरीं हुआ, ऐं उहे ॿार जेके खुराक जी कमी जा शिकार हुया। हाणे मोस्टली जेके असां वटि ॿार अचे थो उहो ईअं सम्झो त सिर्फ़ु नमूने सां कोन्हे, हुनखे अंडरलाइन प्रॉब्लम आहे, हू अंडरवेट आहे, हू प्रॉब्लम ॿिए कंहिं पहिरीं ट्रीट थिए पियो, दिमाग़ी तौर ते या झटका थियनि पिया हुनखे, या नमूने फ्लेयर अप थियो आहे, ऐं यंग चाइल्ड, इहे माना हिकिड़ा छा चवंदा आहिनि प्रोन एजिस आहिनि जेके अफेक्ट थियनि था, माना सभिनी खां वधीक उन्हनि खे बीमारियूं लॻी सघनि। अच्छा, मूंखे हाणे वरी हिते जेको मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस आहे उहो बि इहो ई आहे। असां माण्हुनि जे बातां बि इहो ॿुधो आहे त भई सिविल हॉस्पिटल में ख़ासि तौर ते ॿारनि जे वार्ड में हिकिड़े बेड ते को 4 मरीज़ हुजनि था, ऐं पोइ ज़ाहिर त जॾहिं मरीज़ हुजनि था नंढा ॿार हुजनि था त उन्हनि जा अटेंडेंट बि हूंदा, त पोइ हिकिड़े ई बेड ते जेकॾहिं त इहा सूरत हाल, इन सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिसो था, ऐं जेकॾहिं इहा सूरत हाल त इहा केॾी ख़तरनाक सूरत हाल आहे, ऐं इन जे हल जे लाइ तव्हां वटि कहिड़ा सजेशन। पर वरी मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त हिन जो जवाबु वठंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां, ऐं बीमारियूं बि उहे जेके हिन मौसम जे करे उन्हनि बीमारियुनि जो शिकार थींदा। इन मौसम जे हवाले सां उन्हनि ॿारनि खे जिन खे इहे बीमारियूं थी सघनि थियूं उन्हनि खे बचाइण जे लाइ कहिड़नि उपाउ वठण जी ज़रूरत आहे, कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठण जी ज़रूरत आहे, उन ते गुफ़्तगू कयूं पिया। असां सां गॾु आहिनि डॉक्टर ख़ुदा बख़्श साहब, पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस, जाम शुरू। डॉक्टर साहब, हाणे इहो पंहिंजी जाइ ते इहो ईअं आहे जीअं आउं चवां पियो त हिकिड़े बेड ते, छाकाणि त ओवर क्राउडेड आहे हॉस्पिटल, मरीज़ खोड़ सारा आहिनि, बीमारियूं वधियल आहिनि, हाइजीन जो प्रॉब्लम आहे, खुराक जो प्रॉब्लम आहे ॿारनि सां, हिकिड़े बेड ते 4 मरीज़ आहिनि, ज़ाहिर आहे त उहे नंढड़ा मरीज़ आहिनि त उन्हनि सां गॾु उन्हनि जा अटेंडेंट हूंदा, त उन ई बेड ते मरीज़ बि आहे, अटेंडेंट बि आहे। इन हवाले सां तव्हां छा था सम्झो त इहो केतिरे हद ताईं ख़तरनाक आहे, छाकाणि त मुख़्तलिफ़ मरीज़ बीमारियुनि जा जेके आहिनि से हिकिड़े ई बेड ते, त उहे हिक ॿिए खे इन्फेक्शन ॾियण जे हवाले सां छा थो थी सघे, केतिरो ख़तरनाक आहे, तव्हां पाण ॿुधायो। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, बेसिकली असां ॻाल्हि ई इन ते शुरू थी कई आहे त भई जेकॾहिं बचाव कीअं कजे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां बचाव जा स्टेप फॉलो कयूं था त शायदि असांखे इन इमरजेंसी इन हॉस्पिटल खे फेस न करिणो पए, पर ओवरऑल हाणे हिन में ईअं आहे त लाज़मी आहे सूरत हाल डिपेंड कंदी आहे त सिस्टम कीअं थो हले ऐं बेड यूटिलिटी छा आहे। न आउं तव्हांखे वरी मतिलबु आउं पाण खे क्लियर करणु पियो चाहियां, मुंहिंजे इन सुवाल जे पुछण जो हिकिड़ो ॿियो बि मक़सदु आहे, उहो मक़सदु इहो ई आहे त असांजो पब्लिक या असांजो अवाम इहो न सम्झे त जेकॾहिं असांजो ॿारु बीमार थींदो त असां हॉस्पिटल में खणी वेंदासीं। हॉस्पिटल में इहा सूरत हाल आहे, जेकॾहिं तव्हां ॿारनि खे बीमार करे ऐं जेकॾहिं उन्हनि जे प्रिवेंटिव मेयर्स नथा वठो, उन्हनि जे बचाव जो इंतज़ाम नथा कयो, उन्हनि जी वैक्सीनेशन जो इंतज़ाम नथा कयो, उन्हनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाइण जो बंदोबस्तु पंहिंजे लेखे नथा कयो, ऐं इहो सम्झो था त जेकॾहिं असांजो ॿारु बीमार थींदो त असां हॉस्पिटल में वठी वेंदासीं ऐं उते असांजो इलाजु थींदो, त हिते सूरत हाल इहा आहे। मुंहिंजे सुवाल जा ॿ मक़सद आहिनि, इहो सिर्फ़ु न त उते कहिड़ा प्रॉब्लम थी सघनि था, बल्कि उहो ॿुधाइण जे लाइ त भई जेकॾहिं तव्हां पाण थोरो प्रिवेंटिव मेयर्स न वठंदो, पाण पंहिंजे ॿारनि जी संभाल न कंदो, त उते हॉस्पिटल में अञा इन्हनि प्रॉब्लम्स खे फेस करिणो। बिल्कुलु जी। हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा साॻी मूं कई त जेकॾहिं हाणे प्रिवेंटिव जी ॻाल्हि आहे, हाणे जेकॾहिं असां वटि ॿार दाख़िल आहिनि, ऐं पाण पर्सनल हिस्ट्री वठंदो आहियां वालदेन खां ऐं मदर खां, त हुनखे ख़बर ई न वैक्सीन थींदी आहे, डॉक्टर साहिबु ख़बर ई कोन्हे कॾहिं थींदी। माना हिकिड़ो ॿारु जेकॾहिं 3 साल जो 2 साल जो थी थो वञे त लाज़मी आहे हुनजा पोयां 4 ॿार 5 ॿार ॿिया बि हूंदा आहिनि, या ॿिया के त वरी स्ट्रेट फॉरवर्ड सिधो सोचंदा आहिनि असां नहीं लॻवा ते, असां नथा लॻारायूं, ऐं के त चवंदा असांखे ख़बर ई न आहे, त अलार्मिंग ई आहे। अच्छा, उनखां पोइ अचण खां पोइ जॾहिं जेका सूरत हाल आहे उहा ॾिसूं था, लाज़मी आहे उहा जेके असां वटि जेका सूरत हाल अचे थी उहा जेका बचाव वारी न आहे, उहा बीमारी आहे, बीमारी उहा कॉम्प्लिकेटेड। अच्छा, वरी थिए ईअं थो त इतफ़ाक़ जेकॾहिं कंहिं ॿार खे नमूना बि थी थो वञे त जल्दी में असां वटि नथो अचे, नमूनिया जी कॉम्प्लिकेशन, या त फेफड़े में पाणी पइजी वियो, या ॿियो कोन जो फार्म अची वियो, नमूनिया थी वई, या सेप्सिस थी वियो सॼो। ठीकु आहे, यानी नमूनिया में नथो अचे, जॾहिं उनजा कॉम्प्लिकेशन ज़ाहिर थियनि था, मोस्टली ठीकु आहे, कॉम्प्लिकेटेड थी अचनि था। हाणे ॾिसो उहा आहे, बाक़ी जेका तव्हां रिस्क कई, रिस्क ऑफ इन्फेक्शन स्प्रेड,
इहो हाणे नेचुरल प्रोडक्शन हिकिड़ी आहे त ॿार ऐं अडल्ट में इहो फ़र्क़ु आहे त एक्सपेक्टोरेंट कफ एक्सपोर्ट कंदो आहे, स्प्यूटम प्रोडक्ट कंदो आहे अडल्ट, ॿार न करे सघंदो। ठीकु आहे। त इहो माना हिकिड़ो बेनिफिशियल असां चई सघूं था त ॿार जी हिक ॿिए खां ट्रांसमिशन थींदी आहे, पर एज़ कम्पेयर टू अडल्ट तमामु घटि थींदी आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं हद नज़र त स्पेस ॾियूं, किथे 2-3 हाणे स्लॉट असां वटि ठही विया आहिनि, माना PICU ठही वियो आहे, इवन NICU ठहियल आहे, कुझु जेतिरो पॉसिबल थिए त उते एडजस्ट कयूं था, पर हिकिड़ो ओवर क्राउडिंग आहे, सिस्टम एतिरो असां वटि लोडेड आहे जो असांखे जेतिरो पॉसिबल थिए थो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इन्हनि शयुनि जो बचाव घर में ई कजे ऐं उन्हनि ॿारनि खे पंहिंजी वैक्सीन कजे, त जेको पहिरियों वालदेन खे ईअं ई चवंदो आहियां त माना हाणे नंढड़ी शइ जे करे, वैक्सीन जे करे तव्हां अची हिकिड़ो माना ॾुखे मरहले में फासी पिया। सही। पोइ चवंदा आहिनि साईं हाणे रब जी मर्ज़ी, साईं रब जी मर्ज़ी त हुई, पर पहिरीं कुल अलाह साईं ॾिनो, डॉक्टर रड़ियूं पिया कनि, बाबा हीअ ॻाल्हि कयो त केरु ॿुधे कोन पियो। सही। हाणे उहा आहे, हाणे जीअं फ़र्ज़ु कयो वैक्सीन जी ॻाल्हि थी थिए, हाणे रिसेंटली MR कैंपेन असां वटि हैदराबाद में गुज़री। बिल्कुलु ठीकु। असां पाकिस्तान पीडियाट्रिक एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां ऐं चेयरपर्सन आहे पाकिस्तान हैदराबाद चैप्टर जो, हैदराबाद चैप्टर जो DHO साहिब सां गॾु असां कैंपेन खे कयो, पर इलाही स्कूल रिफ्यूज़ल हुयो, स्कूल मां रिफ्यूज़ल आयो त भई असां पेरेंट्स मना था कनि या उन्हनि पाण। त ॾिसो मीज़ल्स जा ॿार असां वटि अचनि था, खसरे जा, त उन्हनि जो को इलाज ई कोन्हे असां वटि, माना जेका कैफ़े सां अचनि था। ऐं हींअर ई रिसेंटली हिकिड़ा 4 ॾींहं मूं पेशेंट पे ॾिठा त 3 ॿार त हुनजा घर में गुज़ारिया, हू खणी कोन आया, रुगो रेशन निकिता, बुखार थियो इहो। जॾहिं हू गुज़ारे विया त पोइ माण्हुनि जे माइटनि जे असर जे करे पोइ हू 3 ॿिया ॿार खणी आया तमामु सीरियस हालत में, शायदि हुन मां हिकिड़ो हिते गुज़ारे वियो अस्पताल में ऐं 2 अञा आहिनि, बहरहाल उहे बि क्रिटिकल आहिनि, कॉम्प्लिकेशन आहे। ऐं उनजो जवाबु छा आहे साईं, असांखे टाइम न हूंदो आहे, असांखे जेको आहे पंहिंजो रोज़गार सां लॻा पिया हूंदा आहियूं। भई हाणे त काफ़ी जेको आहे न शयूं डोर स्टेप ते अची वियूं आहिनि, इहो LHVs घर में अची पुछा या नियर बाए पॉइंट्स ते तव्हांखे कॉल थियूं कनि त उते अची तव्हां ॾिसण लॻा, पर असां ऑब्ज़र्वेशन ॾिठो आहे त उहो बिल्कुलु रिलेक्टेंट आहिनि शइ। बिल्कुलु सही। अच्छा, हाणे मूंखे मतिलबु मूंखे इन हवाले सां ॿुधाइजो त असां वटि जेका पॉपुलेशन वेलफेयर जो डिपार्टमेंट आहे, या इवन तव्हां एज़ अ डॉक्टर मशवरो छा था ॾियणु चाहियो त असां वटि जेको रेशियो आहे हिन जो पॉपुलेशन जो, उन पॉपुलेशन जे हवाले सां तव्हां असांखे छा गाइड कंदव? यानी असां वटि जेके ॿारनि जी पैदाइश आहे, जेका घरनि में यानी हिकिड़े ॿार खां पोइ यकदमि वरी ॿियो ॿार, ॿिए ॿार खां पोइ यकदमि टियों ॿार, त इन हवाले सां असांखे गाइड कंदव त कहिड़े तरीक़े सां ॿारनि जी फैमिली प्लानिंग करणु खपे? साईं डॉक्टर साहिबु ॾिसो न, पहिरीं त असां इन्हनि जेके इन जा चैलेंज उन्हनि खे फेस था कयूं असां। सही। मेल न्यूट्रिशन असां वटि आहे, ब्रेस्ट फीडिंग जो मसलो असां वटि थिए थो, वैक्सीन असां माना अप टू डेट त इन्हनि शयुनि में कोन आहियूं। हाणे जेकॾहिं असां चऊं था भई तव्हां जेकॾहिं गैप कयो त एटलीस्ट 2 years गैप हुजे, माना ब्रेस्ट फीडिंग जी कंप्लीट थिए, या तव्हांजो बिलो 5 years 2 ॿार न हुजणु, 2 खां वधीक न हुजणु खपनि, इहो मिनिमम आहे। जेकॾहिं इन खां तव्हां वधीक प्रीवेंट कयो था, गैप ॾियो था, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हाणे पॉपुलेशन डिपार्टमेंट आहे, तव्हां बि क्लिप ॾिठी हूंदी का हुननि कई आहे, मेल्स खे जेको आहे हुननि जेका प्रोसीजर कया आहिनि, सही, वॉट एवर हू पंहिंजे तौर ते कनि, पर वरी बि हुन में ॻाल्हि जेका अचे थी उहा रिलेक्टेंसी अचे थी। रिलेक्टेंसी माना इहो असां इहो था चाहियूं त जेकॾहिं तव्हांजो ॿारु तव्हांजे साम्हूं सिहतमंद हूंदो त तव्हां उन शइ खे बहितर फील कंदो। जेकॾहिं तव्हां ॿार जे करे पाण खे तकलीफ़ में विझो था त कुदरत बि नथी चाहे। सही। पोइ तव्हांखे इहो पंहिंजो ज़हन लॻाइणो आहे ऐं सोचणो आहे त भलो छा आहे ऐं बुरो छा आहे। डेफिनेटली इहो त फ़ैसिलो त उन्हनि खे ई करिणो आहे, फैमिली खे, त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी फैमिली खे मेंटेन रखिणो आहे, कीअं उन्हनि खे उन पंहिंजी फैमिली खे हलाइणो आहे। एज़ अ पीडियाट्रिशियन ॿारनि जी बीमारी जे माहिर जे हवाले सां, हिन मौसम जे तब्दीली जे हवाले सां कोई 30 seconds जो मैसेज जेको तव्हां पब्लिक खे ॾियणु चाहियो? साईं मैसेज इहो आहे त मौसम जे हवाले सां कुझु प्रिवेंशन जेके जनरल आहिनि, ॿारनि खे गर्म रखिणो आहे, एक्सपोज़ न करिणो आहे, पहिरियों गाणे न घुमाइणो आहे। जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे बि केयर करणी आहे, स्पेशली जेकॾहिं ॿार में वॾनि में को अफेक्ट ई थिए थो, उन फ्लू थिए थो, नज़लो थिए थो, त नंढे ॿार खे प्लीज़ उन खां परे रखो। ऐं ॿियो इहो आहे त जॾहिं न्यू बॉर्न पैदा थिए थो त हिकिड़ो असां वटि जीअं रूटीन में रहंदी आहे, असां पुछंदा रहंदा आहियूं, ॾिसंदा रहंदा आहियूं त हिकिड़ो फैमिली जा सभु माण्हू अची गॾु थी उनखे ॾिसंदा आहिनि कंजेस्टेड रूम में, ऐं सभु पिया उनखे किसिंग वग़ैरह थींदी आहे, बिल्कुलु अवॉइड कयो, बिल्कुलु सही। इट इज़ द रीजन ऑफ ट्रांसमिशन। नमूनिया जो जेको ट्रांसमिशन जो आहे फैक्टर, उहो ह्यूमन टू ह्यूमन आहे न, उहो ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, त उहो उनखे रिस्क खे तव्हां घटि कंदो त ऑटोमेटिकली तव्हांजो ॿारु हेल्दी हूंदो। ॿियो हाणे कैंगरो केयर हिन में ॾाढी हेल्पफुल आहे। जेकॾहिं ॿारु तव्हांजो को प्री मेच्योर आहे, लो बर्थ वेट आहे, त उहो जेतिरो माउ जे छाती सां लॻल हूंदो त उनखे गरमाश जेका थधि लॻे थी उहा न लॻंदी, गरमाश बि हूंदी ऐं उनखे ब्रेस्ट फीडिंग मिलंदी। हिन मौसम में उनजो एतिरो फ़ाइदो आहे जो तव्हां उनखे डबल करे वठी सघो था। गर्मी में उनजा शायदि तव्हां न वठी सघो, पर हिन में ऐं कैंगरो मदर केयर जो कॉन्सेप्ट ॾाढो सुठो आहे। अगरि मदर आहे त बेस्ट, न त फादर बि अप्लाई करे सघो था हुनखे।
ठीकु आहे, जॾहिं ॿार खे पंहिंजे पीउ जी छाती सां लॻाए छॾिजे त उहो गरम उहो रखिणो हुन जे लाइ गरम रहंदो। वॾी महिरबानी सर, थैंक यू वेरी मच। Thank व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम में असां ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां जेके हिन मौसम जे करे थी सघनि थियूं उन ते गुफ़्तगू कईसीं। हिन मौसम जे हवाले सां जेके प्रिवेंटिव मेयर्स आहिनि उहे इहे ई आहिनि त छाकाणि त कुझु टेम्परेचर में जेका कमी आई आहे उन टेम्परेचर जी कमी जे करे कुझु इन्फेक्शन्स, कुझु वायरल इन्फेक्शन्स, कुझु एलर्जीज़ थी सघण जा चांसिस आहिनि ॿारनि खे जेकॾहिं उन्हनि खे असां प्रिवेंटिव मेयर्स न कया। प्रिवेंटिव मेयर्स में सिर्फ़ु इहो करिणो आहे त असांखे उन्हनि ॿारनि खे हिन सर्दी खां महफ़ूज़ रखण जे लाइ गरम कपिड़नि जो इस्तेमालु कराइणो आहे। उन्हनि खे जेका खुराक आहे उहा खुराक जेका बैलेंस डाइट आहे उनजो बंदोबस्तु करे ॾियणो आहे। उन खां अलावा जीअं डॉक्टर साहब जिन ॿुधायो आहे त जेके न्यू बॉर्न ॿार आहिनि जिन खे उन्हनि जा माइट ॾिसणु अचनि था ऐं ॾिसण खां पोइ उन्हनि खे खणी पोइ उन्हनि खे चुमियूं ॾियण जा, उन्हनि खे किसिंग करणु, उन खां कोशिशि करे अवॉइड कनि छाकाणि त ट्रांसमिशन जेका डिज़ीज़ आहे उहा इन ई तरीक़े सां थी सघे थी। सो जेकॾहिं इहे प्रिवेंटिव मेयर्स वठंदासीं त असां पंहिंजे ॿारनि खे ऐं सभिनी खां वधीक जेका आहे उहा आहे वैक्सीन। जेकॾहिं वैक्सीन कराए वठंदासीं त असां उन्हनि इन्फेक्शियस डिज़ीज़िस खां पंहिंजनि ॿारनि खे महफ़ूज़ रखे सघूं था। तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह।